नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट खां खबर ॾींदा हलूं त मियाणी एक्ट बडाणी थाणे जे हद ॻोठ मोहम्मद अज़ीम छजण में रात देर सां चोर हाजी हामिद छजण जे घर में घिड़ी में चोरी करण जी कोशिश कई त भाग्या सुजाग थी पिया। चोरनि ऐं भाग्यनि विच में झेड़ो थी पियो। फायरिंग में हिकु चोर नज़र उर्फ नज़ाऊ मज़ारी किलाशन समेत भाग्यनि पकड़े वरितो ऐं 4 चोर ऊंधाई जो फ़ाइदो वठी फरार थियनि। जॾहिं त मज़म्मत ते 2 भाग्या गुलाम रसूल छजण ऐं मोहम्मद बख्श छजण खे लठूं लॻण करे सख़्त ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे पुलिस लेटर ॾेई बख्शापुर अस्पताल रेफर कयो आहे। जॾहिं त भाग्यनि पारां पुलिस खे इतला मिलण ते बडाणी थाणे जी पुलिस बर वक़्त जाइ वारदात ते पहुची चोरनि खे थाणे ते खणाए आई आहे, जिते वाक़े जो केस गुलाम रसूल छजण जी फरियाद ते 5 जवाबदारनि मथां दाख़िल कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।